थाना छाहठ मदीने पाक जा अंसार हुआ जो हुजूर जॾहिं हिजरत करे आया हुआ त उन्हें अंसार माना मदद कंदड़ उन्होंने मुझे दिल भर के जीअ में जाई ॾिनी कौन ॻाल्हाई हैरत में पवंदो कि छड़ा अकेला घर वारियों या आयूं न हो या काफ़िर हो या शादी थियल न हो जॾहिं मदीने में आया त जेके छड़ा छड़ा मुझे दिल भर नबी जो कमाल निहारियो मदीने वारनि रहाकुन के अंसारन के साईं घुराए फरमायो जह वटि ॿ या टे घर वारियूं आहिनि हिकिड़ी झले ॿिन खे या हिक के तलाक ॾियो तो मां पंहिंजे हिननि असहाबनि खे परणाया तूं चई तो असहाबनि कुझु कोन कयो हाँ साईं कमाल कमाल नग माण्हू नग तां सिर फोड़े इम्तिहान मुझे हबीब वरतो साहबी जी आका अंसार हो जी साईं बजालों थी हिक माह तो कद टे थी बिन माह तो कद चार थी तिन माह तो कद ही मुझा जेके मक्के खां अकेला अकेला आया हन मां मोहम्मद सोनो उन्हनि जा घर आबाद करण थो चाहिया जीअं जो मुझे नबी सोने जी ज़ुबान मां निकतो आ सभिनी इन ॻाल्हि खे अखियुनि ते रखो आ ॿिन वारे हिकिड़ी छॾी आ टिन वारे न छॾियूं आहिनि चइनि वारे टे छॾियूं आहिनि मुंहिंजी दिल भर नबी उन्हनि छड़नि अकेलनि आयलनि खे शादियूं बि करायूं ऐं उन्हनि जा वेढ़ा वसाए ॾेखारिया कुझु कोन कयूं टे गाॾियूं थियूं लभनी खयूं तूं खारे में घुमी सुन्नी मां तोखे अदब सां प्यार सां मोहब्बत सां निमाणो रस्तो कयां तो बिन टिन मौज़ूअनि ते ॼमी नबी पाण खे इल्मी दुनिया में आण ज्ञान जे दुनिया में आण मालूमात जे दुनिया में आण जीअं मुझे दिल भर नबी कलमी करीम जो इज़हार कयो आहे दावत ॾिनी आहे त कहिड़ा हुआ जन पंहिंजा नग बच्चा घर सिर मुस्तफ़ा तां सदके करे ॾेखारिया वे तो याद ही कोने तो तॾहिं त अचे अज़ाब कठो तॾहिं त अचे खुदा जो कहर कठो उपची सोच थी वई आहे अल्लाह जी प्यारनि जे याद में जेको मुंहिंजो शेर उन जी अञा रहियल आ सभिनि शहीदनि जो सरदार सुनो हमज़ा महबूबन जो चाचो तबीदार सुनो हमज़ा अल्लाह अकबर खुदा जो कसम मदीने जा वॾा सालिह बाना चवंदा आहिनि असांजो गहू न खजंदो आहे हज़रत हमज़ा जी मज़ारत ते ईंदा आहियूं अर्ज़ कंदा आहियूं साईं सुहिणे मुस्तफ़ा खे चओ असां लाइ महबूब हथ खणी रब खे अर्ज़ करे कम थी वेंदा पर उन्हनि जी यादि मल्हायो नबीअ जूं घर वारियूं असांजो मायरूं उन्हनि जी यादि मल्हायो नबीअ जूं चार न्याणियूं बरहक उन्हनि जी यादि मल्हायो टे पुट उन्हनि जी यादि मल्हायो क़िबला सैयद साईं अबरार शाह काई पीए में आ साईं गुलाम शबीर शाह काई पीए में आ आले रसूल जे निस्बत करे असीं उन्हनि सां मोहब्बत रखूं था उन्हनि जो अदब था कयूं पर जेके सिधो मोहम्मद घोट जा बच्चा आहिनि उन्हनि जी यादि छो
सुनी तो के खबर भी काने तन जा नाला चांद किथे जावा कीअं जावा कदे वडा केतरी उम्र में रहा सैयदा खातून जन्नत का सवा मुझे दिल भर जे तिन न्यान ने केतरा दीन ला दुख ॾिठा खोले पढ़ तो सही बुध तो सही ॾिस तो सही जुमूद में पइजी गई मुझा अदा अल्लाह ताला मुखे तो के हिदायत अता फरमाए मुझे महबूब जे चाचे जो शान पियो हले मूं छा अर्ज कयो आ सभिन शहीदन जो सरदार सो हमजा महबूबन जो चाचो पगदार सुनो हमजा उम्मत ते उन्हीं जो एहसान बुधाया थो छातन लचयो आहे कुरान बुधाया थो छातन लचयो आहे कुरान बुधाया थो ये मुझो किताब घना दफा छपियो पर हींअर पक्के जुल्द सां इंडोनेशिया पेपर ते मूं छपरायो मुस्तफ़ा जी चईनि न्याणियुनि ऐं टिनि पुटनि जी ज़िंदगी जो अहवाल अल्लाह कंदो तव्हां पढ़ंदो वठंदो त तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी अन पढ़ण वठी पंहिंजे घर में रखो तव्हांजा बच्चा पढ़नि त मुस्तफ़ा जूं सॻियूं न्याणियूं ऐं सॻा पुट कहिड़ा हा केॾी उमिरि जा कीअं विया केॾी दीन लाइ क़ुर्बानी ॾिनी वई दुरूद मुंहिंजे दिलि भर ते ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या अल्लाह चयो जमीला ईमान में कामिल हुआ रब पाक ते तवक्कल इरफान में कामिल हुआ मुझे निहारियो साईं मोहम्मद आशिक़ चयो तो से मुते मुझे सुहिणे सजन पीर निगाह कई मां चाह तो मोते इन्हनि मुझे मुर्शिद निगाह कई तू चई तो सही मोते मुझे मुर्शिद निगाह कई पर जनते मदीने जे घोट निगाह कई कोन अची सुभान अल्लाह ॾाढो लॻियड़ू आहिनि हिजाब में आहिनि हिजाब में हिसाब में न आहिनि खुली दुरूद पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अल्लाह चयो जमीला ईमान में कामिल हुआ रब पाक ते तवक्कल इरफान में कामिल तोखे फाइक रब जो मां फुरकान बुधाया थो छातन लचयो आहे कुरान बुधाया थो छातन लचयो आहे कुरान बुधाया थो हिकड़ी विसराम इदरीस मज़ार संदन ते अरबी ईंदा हुआ दजे शहीदन जे ज़ियारत ला मुस्तफ़ा पाण आया जो सुभान अल्लाह छा रूहानी ताल्लुकात हा छा रूहानी निस्बतूं हुयूं सीरत जे किताब लिखो केतरा बयान था कनि असां हज़रत शुहदाए ओहद जी भरमा लंघंदी सैयदना हमज़ा ते सलाम पढ़ियो त ॿाहिरि जवाब ॿुध हिकिड़ो न केतिरा था चवनि केतिरा था चवनि सलाम जो जवाब ॿाहिरि ॿुध मदीने वारा दिलबर पाण आया वॾी ॻाल्हि
सैयदा खातूने जन्नत बे मज़ार ते आई यो आवाज यो आवाज तोखे ठहे नथो मौजूद तकरीर बयान हलंदो पर तोखे नथो ठहे सुभान अल्लाह इदरीस मज़ार संदल ते अरबी दहा अस्सलाम पढ़ी तन ते कोई वापस वींदा आया तन जे दरजो मां दरबान बुधाया थो आया तन जे दरजो मां दरबान बुधाया थो छा तन लचयो आहे कुरान बुधाया थो शुहदाई उहद संदो माशान बुधाया थो छा तन लचयो आहे कुरान बुधाया थो घना शहीद हुआ 70 ॾाढा मदीने जा असुल रहाकू अंसार जन बी दशे मुस्तफा ऐं उन जे सहाबन जे हवाले कई पर मूं तोखे ॿुधायो त पंहिंजा नग मदीने वारे घोट जे चवण ते कुर्बान करे ॾे पूरी दुनिया में अहिड़ो निशान न मिलंदो पूरी दुनिया में अहिड़ो निशान न मिलंदो हाणे 70 शहीद जेकॾहिं वॾियुनि तारीख़ुनि मां ऐं वॾनि सीरती लिखियल किताबनि मां उन्हनि जा नाला उन्हनि जी शख़्सियत उन जो तारीफ़ माण्हू बयान करे त घटि में घटि तॾहिं बि 20-25 जलसा तकड़ शकड़ में जेकर हलो पर हाणे मां मखसूस चंद प्यारनि जो बयान तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो सहाबिया मुंहिंजे दिलबर नबी जो उन जो नालो आहे हज़रत अनस पीउ जो नालो आहे नदर नून द्वादरे महबूब कई मुझो परवानो आ जिंदगी जे मैदान में आयो आ जने वेड़ पियो करे त सहाबी फरमाइन था डप पियो थे इए सफ़ा लाहे पाए बीठो आ पंहिंजे सिर जो बचाई नथो करे कंहिं चस अनस ख्याल त कर चए थो मूंखे न झलियो उहद जे पत्थरनि मां मूंखे जन्नत जी सुरहान अची रही आ ओहद जी पहाड़ जन्नत जी खुशबू अची रही आहे विढ़ंदे विढ़ंदे तीर खत्म थी विया तलवार टुटी पई हेॾे निहारियो भाइरो नौजवानो मुंहिंजी दिलबर नबी हिकु सोटी पई हुई उहा उनखे ॾिनी हबीबन जे हथ में सोटी ही जॾहिं हुन जे हथ में आई त अहिड़ी तलवार थी वई जो दुनिया हैरान ईअं हलाई सुभान अल्लाह पर फिरन सब महबूब खे पिया त मता को दुश्मन वेझो अचे मता को दिलबर खे वेझो अचे मता को आका खे वेझो अचे हजरत तलहत सहाबी पीर जो दुश्मन जा वसंदे ॾिठा त उन जेको तीर जे हथ अॻियां ॾे ही सारो हथ जे अटे छाण वारो पुरोण हूंदो आहे ईअं टुंग टुंग थी वियो महबूब ने निहारे फरमाई तलहा तूं अञा हिते बीठो आहीं जन्नत जो हूरो तुंहिंजी दीदार जी इंतज़ार में थी रहियो आहे
जन्नतिया जन्नतिया हजरत अबू तलहा दो सहाबिया उन बे जंग में एड़ो तो जोश ॾेखारियो उन जी बि तलवार भॼी पई आहे विढ़ंदे विढ़ंदे मदीने वारे आका उन खे वरी खजीअ जी हिक बरछी ॾिनी आहे जॾहिं हथ में खणे थो त अल्हम्दुलिल्लाह उहा बि तलवार बंधी वई आहे कतादह बिन नौमान असहाबी फरमाए थो त जंग जे दौरान दुश्मननि अहिड़ा तीर हलाया जो हिकिड़ो तीर मुंहिंजे अख जे हिन जाती अहिड़ो त ज़ोर सां लॻो जो मुंहिंजो सॼो अख जो तारो पूरो अख जो हिसो लड़की गल ते अचे पियो आहे कंहिं मूंखे चयो छिके पटे कढी उछला मूं चयो कोन उछलाईंदुसि छा कंदे निधन कोन आहियां दिलबर जे दर ते वञा तो उमेद आहे त वियल अख वरी मिलंदी साईं जे दरबार में कतादा चाहे कि भला हिता तीर लगो सजो दोरो बाहर आयो हबीबन वराई सेठ करे पाजी पाक ज़बान जी लुआब के पाजी आंगुर ते लगाए हिय जो फेरायो कतादा फरमाए तो खुदा जो कसम अगे एतरो चिट्टी रही हाने मदीने वाले जो लगाई अला छारो थी रही है मुझे हबीब जा आशिको मुझे महबूब जा मुहिबो मुझे प्रिय जा परवानो ये वाक़ियात अहम आहिनि ये ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि हिकिड़ो सहाबिया जेको पेर खां मढो आहे पेर खां नालो अथसि अमिर पीउ जो नालो जुमूह हेसा चार पुत्र चारई पुत्र नबी साईं वटि आया साईं असांखे जंग में क़बूल फरमायो साईं चयो ठीक उन पेर खां चढ़े सहाबी अमर बिन जुमूह तलवार गिचे में लड़काई तीरन जो थोलो थियो मुस्तफा करीम के अर्ज कया तम मूंखे बि मोकल ॾियनि मां भली जंग जो मैदान मल्हाया मडड़ो पेर खां जडड़ो चईनि पुटनि जो पीउ उमिरि बि वॾी आहे घर वारी चएसि हरू भर ज़िद करे थो वञी मोटी ते साॼो विढ़ी त कोन सघंदी हथरा मथे तो खणे मुंहिंजा मौला मूंखे वापसि नवराजा मुस्तफा जी कदमनि में कुर्बान कराए अल्लाह मला तरुद्दनी इलल मदीना मौला मूंखे मदीने न मोटा जा मूंखे शहादत नसीब कजा साईं जे दरबार में आयो साईं मां हला साईं फरमाइनि था मज़ूर आहीं अल्लाह साईं क़ुरान में चयो आहे लैस अलल अमा हरजुन वला अलल आरज उज़र वारे ते तकलीफ़ कान्हे का तुंहिंजे मथां ज़रूरी न आहे उन सां गॾु चार पुट बि तुंहिंजा असां सां गॾु आहिनि न मुंहिंजा सुहिणा रब चए थो साहिल खे न मोटाजा कॾहिं मोटायो बि कोन अथई मूंखे इजाज़त ॾे पोइ मुंहिंजे न जॾड़े हाल जा मैदान में मज़ा ॾिसजा कीअं थो काफ़िरन के भाकुर पाए दसे केराए ऐं तलवार सां मैदान मल्हाए छाई केड़ी शइ ए इश्क़ नबी मेरे दिल में भी दुआ जाना इश्क़ इश्क़ नबी मेरे दिल में भी दुआ जाना मुझको भी मोहम्मद का
दीवाना बना जाना। वाह वाह हजरत अमर बिन जमूह मैदान में आए, तीर हलाई, तलवारों हलाई, जॾहिं शहीद थियो, चार पुट भी शहीद थिया। साईं जी घरवारी उठ कराए आई आ त इन्हनि खे खणाए जन्नतुल बकी में दफन कराया, जेको मदीने वारनि जो असल मुकाम। पुटड़ा खणाई जॾहिं अमीर बिन जमूह उठ ते रखाए थी त उठ उथी उथारा उथे जन्नतुल बकी रे शहर मदीने रे मोह कराइन उथे वस करे रखा नफो। मदीने वारे दिल बर फरमायो उन घर वारी के, बाबा तुझी मुड़स पेर खां जड़े मज़ूर जॾहिं जंग ला निकतो हो, का दुआ त कान घुरी हुई। साया दुआ घुरी है, मुझा मौला मुखे मदीने दे न मोटा जा। जिते मुजाहिद जंग कन उन्हनि जे पेरनि में मुझी मज़ार कजा, शहादत नसीब कजा। साईं फरमाई त अल्लाह ताला उन जी दुआ कबूल करे छड़ी आ। इन जे करे उठ ओढ़ा नथो हली, भला जिते ॿिया शहीद पिया आहिनि ओढ़ा हलायोसि, जॾहिं छिके हलाइनि था त थुरू पियो हली, घबराई को न पियो। शुहदाए ओहो कारवाजी के रोए वली हजरत हमजा जे कदमन का कुर्बान। मुझा पेरी असा ज़हन खराब करे छॾिया, असा तो पासो वरतो ही ना है, असा मान के ॿुधाई कोने को। माण्हू वीचारा बस इने दिल में ना हा बड़े यार रहा खली फिरा जान पीरन जा चमचा होंदा न। खुदा जो कसम मुझे दिल पर नबी जे गुलामन जी कुर्बानी ॾिस, कुर्बानी ॾिस, जज़्बो ॾिस। हजरत अमीर बिन जमूह शहीद हो सही रखो। हजरत तलहत हथ के खेल बन रहा छो, कई मुझे हबीब जा प्यारा हजरत शेर खुदा हजरत अली मुर्तजा हजरत मुश्किल कुशा करमल्लाह वजल करीम जी ज़ात गिरामी उन जंग में अहड़ो मैदान मल्हायो जो बेइख्तियार अंदर मां आवाज निकरे तो सुभान अल्लाह। सुनो अली फरमाए तो मुझे मथा सोर तलवार का वार भरिया, दुश्मन जोर सा तलवार हलाई जो चईन धक्कन ने तमा जमीन अचे अचे पहुंचा। ओचितो ॾिसां त करो सोनो शौसा मुखे बहाना खा खणी मथे करे क्या तो अली वेह कर तो जो अकेलो हुजण ना है मां तो सा गद्दा। एक दफो न ब दफा न टे दफा न चार भेर महबूब फरमायो अली सुञातो ही केर हो। छा चौदा लाउड खे लाइट जो झटको आ। सुभान अल्लाह सभई चओ, विराडे वारा बि चओ, हथ मथे खणी चओ, थकल टुटल आयो कुछ जोश खरोश ॾेखारियो। मुझा पिरी मदीने वारे जा आशिको शेर खुदा जॾहिं जोशी जिहाद जो ॾेखारे फरमाए था अली जंहिं तोखे मथे थे खयो केर हो ख़बर पई न। मुझा सोना फरमात जिब्रील हो। केर हो ॾाढा च केर हो? साईं फरमाइन था जिब्रील जी साईं अली मूं मां आहे, मां अलीअ मां आहियां। अली मिन्नी व न मिन्ह त जिब्रील के तो अन मिनकुमा
के भला तहां जे अली तो मां है तू अली मां है त मां जिब्रील तहां दुल्ही मां आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आवाज उच्चो कयो मुझा भा गौर कर। मैं रवाजी किताबन जी गाल वसार मां न कंदो मुस्लिम ते मोतबर किताब पढ़ी ईंदो आहियां। लिखे तो जन जिब्रील ऐं नबी ऐं अली पाण में ॻाल्हाइनि पिया त मथा आवाज आयो ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। असी सॼो शेर पढ़ंदा आहियूं फारसी सोद शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वते परवरदिगार। तिन चो सुभान अल्लाह। ॿिया भला ॿियो कुझु चओ। शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। पोयों हिस्सो ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार। चोटी जा मुहद्दिस था लिखनि त महबूबन फरमाया अली यो आवाज कंहिंजो ख़बर थी? साईं न फरमाई था आसमाननि ते मलाइका उन जो नालो आहे रिदवान। इहो उहो आवाज करे रहियो आहे। सुभान अल्लाह। सोने महबूब जा आशिक़ो तवज्जो ॾिजो। जॾहिं जंग जो पासो पलटियो ऐं ख़ालिद जेको अञा मुस्लमान थियो उन घट खां लंघे आयो सख्त हमलो थियो। हिकिड़ो कमीणो हो अबू कमाह लिखियो अथनि हुन मुंहिंजे दिल पर नबी ते हमलो कयो मुंहिंजे आका ते काह कई एतिरो सख्त पत्थर हयो जो साईं जा पाक ॾंद शहीद मथे ते जेको लोही खुदो पोपलो उन जूं कड़ियूं मुंहिंजे हबीब जे कलनि में लंघे पियूं। एतिरी तकलीफ़ आई जो 70 ज़ख़्म मुंहिंजे महबूब जे चेहरे में अहिड़ा आया जो अंदरां पाक हड्डी पे नज़र आई पर हड्डी नज़र कान थे आई नूर जूं लाटूं पे नज़र आई। साईं हेठि लही आया हेठि लही आया। अबू सुफियान जेको अञा मुस्लमान थियो उनखे उन अबू कमैया ॿुधायो त महबूब जी ज़ात ला त मूं उनजो कम पूरो करे छड़ियो मुझी धक सां माज़ल्ला मिठो मोहम्मद खत्म थियो हेठ किरी पो थव जाच के मता नऊज़ बिल्लाह काफर जे लफ्ज़न में लाश मिली वनी। साईं त जिंदा हुआ सभई चओ। असहाबन सोचो त मता इन हेठा में दुश्मन लही अचनि। हजरत अबू बकर हजरत उमर कुछ ॿिया सहाबी जंहिंजो तइदाद 14 ॾिठो अथनि उहे हेठि लही अचे साईं सां गॾु बीही रहो मता दुश्मन हेठि। अबू सुफियान ॾिठो त केरु कोन्हे दाह कई किथे आहे मोहम्मद जवाब दींदो त माना ज़िंदा न त खुदा ॾेरा। साईं जवाब न ॾिनो। किथे आहे अबू बकर? साईं फरमायो ख़ामोश रहो जवाब न ॾिनो। किथे आहे उमर? छो दुश्मन जूं अखियूं हुयूं इन्हनि इहे न उमर जज़्बात करे जवाब ॾियण जी कई। महबूब फरमायो ख़ामोश। ॿियो दफ़ो काफ़िर चयो टियों दफ़ो चयो जॾहिं चौथों दफ़ो चई त उमर पान संभाली न सघियो
हकम करे से और काफिर तुझा दुश्मन खुदा का प्यारा जिंदा वेठा मौजूद खुश नसीब तो को दुनिया का व्याह जा मौजूद जिंदा अल्लाह जा बान रहो उन खां पोइ अबू सुफियान पंहिंजी लश्कर खे वापसि करणु शुरू कयो थोरो अॻिते वञी वरी मोटण जो कई काफ़िरनि चयो चरियो थियो छा शींहं जॾहिं ज़ख़्मी थींदो आहे फटबो त पोइ कंहिंखे छॾींदो न आहे हाणे असां तकलीफ़ घणी ॾिनी आहे हाणे हल बेख़ैर न आहे हल त वापसि मुझे महबूब आका जा आशिक़ काफ़िर वापसि थिया सहाबी शहीद थिया महबूब करीम जी ज़ात उन्हनि जूं मज़ारूं खोटरायूं अव्वल अव्वल सैयदना हमज़ा जे पाक शहीद जिस्म जा ज़रा ऐं हिस्सा मज़ार में रखिया पोइ वरी जंहिंखे क़ुरान घणो यादि हो पाणी ॾे उनखे रखूं खबर साथी आहे पुदनी टिकी ॾिनी त आवाज़ खुले साईं जो सलाह शरीफ़ पढ़ो इहो आवाज़ थोरो आहे वॾी आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल करम है का के बात अब तक बनी हुई है कोई सलीका है आरज़ू का घरियाल दे नन्हा थको ही माठी करे हलियो कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है ये सब तुम्हारा करम है का ये कुर्सी असांजे पीर जी कान्हे ये कुर्सी मदीने वारे जे सदके मिलंदी मां चवंदो आहियां मौलवी साहिब पीर साहिब कड़ो लगे वया मिठो लगे मां नौकर आहियां मिठे मोहम्मद करीम जो मां सब के अर्ज कंदुसि सिधो अर्ज कंदुसि राज़ी रहो या नाराज रहो को पीपीए जो वर्कर आहे को लीग जो वर्कर आहे को काफ जो को नूर जो वर्कर आहे मां मोहम्मद करीम जो वर्कर आहियां मां दिल भर नबी जे दर जो वर्कर छो कंहिंजी चमचागिरी कई मुंहिंजे लाइ हिकिड़ी सुहिणो कौसरी नाले करो वाणियूं थियो मुसलमान अचे मिटण माइटण ज़ोर भरियो इस्लाम छॾ जे कोन छॾी असल छा हो त क़िस्मत भली को मदीने वारे ख्वाब में दीदार करायो कोन छॾी चो मारींदासीं के कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे कौसरी तन्हा नहीं है मुस्तफा के साथ है और जो मुस्तफा के साथ है वो खुद खुदा के साथ है उसका क्या कर ले किस लिए फिर दर पे आज़ार है अशरार कौम उसका क्या कर लेंगे जो खैरुल वरा के साथ है मोहब्बत रखी तो खुली खुली मोहब्बत लेकिन मदीने का ॿाहिरां हिकिड़ो चश्मो मुरेसी अञा 5 कोन थिया आहिनि खलक भई वाचूं ॾिसो या पघर काचूं मां न छॾींदो मां हाँ गाल संगत में सिद्धी हिकिड़ो जलसो करे आयो हां ॿियो कयां पियो वरी आसिफ अली शाहरानी पुराणे बादशाह जी फोन ते फोन मां नथो चवां खुदा जो कसम मां नथो कुझु कयां मूंखे मदीने वारो तो चए त कर हल जान बयान कर दुनिया खे ॿुधा मूं मोहम्मद जे इश्क जो पैगाम उनजी महिरबानी
मदीने में करे दोस्त दावत कई मानड़ी पे वेठा थी नाराज न थियो तो अर्ज कया मुझे झली थो जा मानी खां अर्ज तो हाणी करी कि न साईं की गाल कहिड़ी साईं तव्हांखे ॿ दफ़ा साल में असां ॾिसंदा आहियूं मदीने तव्हांखे गवर्नमेंट पैसा ॾींदी आहे मुंहिंजो कहिड़ी गवर्नमेंट ये पाकिस्तान मुंहिंजो ॿार पिननि मूंखे छा ॾींदा चइबो कीअं था अचो मूं चयो गुंबद ख़िदरा वारे नालो लिखजी वेंदो आहे हाज़िरी लॻी वेंदी आहे रस्ता पाण खोलींदो आहे घुराईंदो पाण आहे मां ॿिए जा गुण छो ॻायां नौकर आहियां पर निमक हलाल नौकर आहियां मुस्तफ़ा जो निमक हराम नौकर मुंहिंजे कहिड़े शहर में आहे मां ॿियनि जी छो ग़ुलामी ॾियां मुझो आका सुनो अरबी अतहर जिंदया मां ॿियनि जी छो ग़ुलामी ॾियां मुझो आका सुनो अरबी अतहर जिंदया मां फ़क़त उन जो ग़ुलाम आहियां मां फ़क़त उन जो ग़ुलाम आहियां मुंहिंजो हामी मुंहिंजो हादी रहबर ज़िंदया क़ुरान पाक जूं आयतूं त ॿुधो अल्लाह छा थो फरमाए मुंहिंजा बांधन नाहक खून न कंदा ज़िना न कंदा मदीने पाक जो शहर आहे रात जो काफ़ी सो गुज़री वियो आहे यहूदियुनि जी हिकिड़ी छोकिरी हिते माल यहूदी नौजवान हुनखे फिरी आई तंग पिया कनि केरु हुई यहूदियानी ॻाल्हायो केरु हुई असी क्या दौबा के चले जो सामने खदनी पे वो तो यहूदियानी हुई मुसलमान भी न हुई छोकरी के अकुल अची तही यहूदियन मां भी यहूदियानी मूंखे तंग कंदा छो न उनखे यादि कयां जेको लज रखण वारो लजपाल छो न उनखे यादि कयां फौरन रिहाई की उसी की जब न कोई सूरत दिखाई दी तो उस मज़लूम लड़की ने मोहम्मद की दुहाई दी सदा थी करे या रसूल अल्लाह या मोहम्मदा या हबीबा अदरकड़ी या रसूल अल्लाह यहूदियानी लज रखंदो त लजपाल नबी मुंहिंजी इज्जत बचंदी त हिन दिल भर जे करे फरला थी करे रिहाई की उसी को जब न कोई सूरत दिखाई दी तो उस मजलूम लड़की ने मोहम्मद की दुहाई दी पुकारी क्या नहीं गैरत किसी इंसान के सीने में कि यूं भी आबरू मैं मोहम्मद के मदीने में नौजवान सहाबी घरे में आवाज बुधी कि दर खोली दुस्तेसी में चारी अल्लाह कहिड़े हाल में थी ईंदी छाल ॾेई फिददा चयो तो घबराए न मुस्तफा जो गुलाम पटी वेठे वेझो आयो यहूदी होंडा तहां जिया छा मुसलमान ना यहूदियानिया फलाने भिया फलानो टीरो मटीरो के यहूदी बहुदी न कर ही मदीने जो शहर रा जान घोट दस हिते के जिना करण नदी मुस्तफा जी गफ्ती
सारी दुनिया जे शहरन खां महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अज ताईं उते मुझे सुहिणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया जे शहरन खां बरतानिया मां जर्मनिया मां मलाइशिया मां वेंदो त ज़मज़म आंदो थई साईं पानी आंदो थई खजूर आंदी थई खाके शफा आंदी थई ॿिए शहर में काने खाकी शफा हेते इश्क वरन ला नफाई नफा ॿिए शहर में काने खाके शफा हेते इश्क वरन ला नफाई नफा कर मुनकिर जे नसीबन में आई अजली अबदी बद बख्तिया सारी दुनिया जे शहर नौजवान फरमायो शहीद थींदुस ज़िना कर न दींदुस ॿिए चयो खबरदार तूं मेरी मुसलमान सुबुह जो सारे संभार लहंदव हथ कढो वा छोकिरी बेचारी बची वई आहे सहाबी घरड़े में आयो आहे सुबुह जो फजर जी नमाज़ थी आहे वा छोकिरी अब्बो अम्मा भेण भाउ वठी दिल भर नबी जे दर ते अची चई लजपाल नबी तुंहिंजे सदके लज बची आहे कन मूं पढ़ा त मुसलमान मुझे सुनो नबी अल्लाह फरमाए तो वल्ला यज़िनूल मुझा बाना जे केन ज़िना न कंदा अल्लाह सभिनी मुसलमान के बचाए ॾाढा न आमीन चओ शक्का छा वमन यफ़अल ज़ालिका यल्का असामन युदाफ़िल लहुल अज़ाब यौमल क़ियामत व यख़लुद फ़ीही मुहाना ये बुरायूं न छॾींदो उनखे पीणो अज़ाब ॾिनो वेंदो उनखे उन जहन्नम जे खूह में विधो वेंदो जिते ॿियनि जो रत सड़ियल खून गंदो गंद थींदो एॾो त हो गरम हूंदो जो खोलबो त ॿिए खे मचाए छॾींदो मौला भला जी थी या गुनाह तो इल्ला मन ताब तौबा करे इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा तौबा बि करे ईमान बि आणे सालिह अमल बि करे फउलाइक ॿुधो ॿुधो क़ुरान फउलाइक युबद्दिलुल्लाह सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाह गफूरर रहीम जे सच्ची दिल सां ईमान आणे गुनाहन खां तौबा कंदो मां अल्लाह ताला वाइदो थो कयांस जन दफ़्तरनि में गुनाह लिखियल हूंदा उहे डहराए उते बि सवाब लिखाईंदोमांस नेकियूं लिखाईंदोमांस छो त मां गफूर बि आहियां रहीम बि आहियां शर्त त तौबा करे वरी न कंदो वमन ताब व अमिल सालिहन जेको तौबा कंदो सालिह अमल कंदो फइन्नहु यतूबु इलल्लाहि मताबा ओ अल्लाह दे सही माना में मोटे थो पियो वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर व इज़ा मर्रू बिल्लग़व मर्रू किरामा कूड़ी शाहिदी न ॾियनि हाणे 5 रुपए ते भी कुरान पुराने दौर में हिकिड़ो फैसलो सी मोट आयो सरदारन जो फैसलो मौली साहब कंदो ॿई धुरियूं आहियूं बाबा तुंहिंजी दावा है तो शाहिद हन तॾे जी न हुन खां कसम चईसीं इन खां कसम किथां वठो ॿिया ॻोठ वारा
चई सभु ॻोठ वारा शाहिद इन करो ज़ंजीर खयो चोरीअ कमीस हेठां फेराए ऐं कड़ो कुंडो मिलाए छॾियो ज़ंजीर पेट सां ॿधल हुन चयो ज़ंजीर तो खयो चई न चई हल क़ुर ॾे चई हल ज़ंजीर ॿधो पियो आहे क़ुर मथे ते रखे त ज़ंजीर ठड़का करे पेरनि में किरी छा ज़ंजीर छा क़ुर वंगार में शाहिदियूं वहंदा आहियूं तू मुझे पारा कुरान खन मां तुझे पारा तू मुझे पारा शाहिद मां तुझे पारा कूड़ी शाहिदी अल्लाह जी अज़ाब के सदींदी आहे मदीने वारे फरमायो जॾहिं को कूड़ हणंदो आहे त अल्लाह जी रहमत जा मलाइक 500 मील जी पंध ते परे भॼी वेंदा त कूड़े ते अल्लाह जी लानत मता लानत असां ते अची वञे वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर कूड़ी शाहिदी न ॾींदा ऐं जॾहिं बुरे कम खे ॾिसंदा लंघंदा इज़त सां पासो ॾेई लंघे वेंदा थोरो पासो ॾेई लंघे वेंदा बुरे कम में शरीक न थींदा भाईवार न थींदा भाङूं न रखंदा पासो ॾेई लंघे वेंदा वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बिआयाति रब्बिहिम यानी अल्लाह जे कुरान जूं आयतूं पढ़बियूं लम यखिरू अलैहा सुम्मा व उमयाना त बूढ़ा थी न बीहंदा अखियुनि खां न बीना न थींदा दिलि लाइ ॿुधंदा अखियूं खोले निहारींदा अल्लाह जे क़ुरान खे सम्झंदा उन ते अमल कंदा अॻिते बि आयतूं आहिनि मक़सद ते पहुची वञा वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा दुआ घुरंदा मौला असांखे नग ॾे बचड़ा ॾे त सालिह ॾे दीनदार ॾे असांखे परहेज़गार अॻवान बनाए सोच में रिश्ते में हर ॻाल्हि में दीन के नजर में रखंदा शरीयत के नजर में रखंदा तकवा के नजर में रखंदा हजरत बादशाह पीर अञा ॼाओ ई नाहे साईं जो बापू कंहिं नहर जो पासो वठो तो वञे त हिकिड़ो सूफ़ लुढ़ंदो पियो आयो शाख में सूफ़ लुढ़ंदो पियो आयो साईं खणी खाधो त ग़ैबी आवाज़ आयो त बिना मोकल जे छो खाधी जेसी मालिक खां माफ़ी न वठंदे वलियन खां ॿाहिरि रह रोई ॾिनई सोची त शाख मथां वहियो पई अचे सूफ़ हितां लुढ़ी आयो हूंदो बिस्मिल्लाह करे पंधु कई अॻिते जो वियो त वाकई वण हन सूफ़ हन हवा ते सूफ़ किरनि था पुछा के भाई बाग जो आहे चयोसीं हिकिड़ो हज़रत हुसैन जो बचिरो आहे आले रसूल आहे उनजो साईं इमाम हसन जो औलाद हुसैन जो हिड़ी आहे बाग में अचे त वाकई साईं वेठो आहे अस्सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम अहलन व सहलन मरहबा साईं खां पुछी कि भला कीअं आया हो साईं चो हीअं सूफ़ लुढ़ंदो पे आयो खाधुम ग़ैबी आवाज़ त माफ़ी वठ माफ़ कयो चईसीं सूफ़ खाइण सवला न आहिनि शर्त सां माफ़ी आहे कहिड़ो शर्त आहे हिकु त 3 साल मुंहिंजे बाग में रह नज़रदारी भी कर बाग जी खिदमत भी कर 3 सालन खां पोइ वरी ॿियो शर्त असां पारो को जिहा तुरो वॾो सुहारी खे कंगो ॾिनल पटको फेड़ अबा नथो बख़्शे त पाणे अलाह बख़्शींदो मां हली आयो मां ॿियो फाहो ॾियासि छा पर वो दिल भर नबी जा बच्चा जे 3 साल गुज़री वेंदा पर हक़ माफ़ कराए रही पियो 3 साल खां पोइ चईसीं हाणे चई ॿियो शर्त आहे कहिड़ो मुंहिंजी न्याणी आहे अखियुनि खां ॾिसंदी न आहे
ज़बान सां ॻाल्हाईंदी न आहे, हथनि सां वठंदी न आहे, पेरनि सां हलंदी न आहे, कननि सां ॿुधंदी न आहे। कुंवार करे थो ॼाए निकाह में क़बूल कर त पोइ माफ़ कया। साईं जो क़बूल तारीख़ जो तयन थियो, निकाह जी राति ॿधी, तॾहिं असां तव्हां वांगुरु डिघियूं रस्मूं न हुयूं। निकाह बि उन राति, रुख़्सती बि उन राति, कमरो ठहियो हो, उन में साईं वेठी अम्मा साईं गौसे आज़म जी जेका साईं जी बाबा जी कुंवार बनी, हज़रत गौसे आज़म बाबो जो अंदरि अचे त सुभान अल्लाह, हीअ त चूड़ीअ जो चंड न्याणी आहे। डप खां पोइ थी हटियो त सहरो चएसि तो केॾे? चएसि सूफ़ जे करे हेतिरी गेल थी आहे, तव्हां जेका ॻाल्हि की उहा त हिते कान्हे, हीअ तला कहिड़ी हूर खां वधीक न्याणी वेठी आहे। साईं चयो बाबा इहा ई त मुंहिंजी न्याणी आहे जेका तोखे ॾियां पियो। पोइ तव्हां चयो त अखियुनि खां कान थी ॾिसे, कि हा कॾहिं धारे माण्हू खे न ॾिठो अथई, कननि सां नथी ॿुधे, कॾहिं गानो गीत न ॿुधो अथई, ज़बान सां नथी ॻाल्हाए, कॾहिं कूड़ न ॻाल्हायो अथई, हथनि सां नथी वठे, कंहिंखे हथ न मिलायो अथई, पेरनि सां पंधु नथी करे, कॾहिं पंहिंजी हवेली खां ॿाहिरि निकिती न आहे। इहा मुंहिंजी शहज़ादी आहे, तुंहिंजे लाइ इंतज़ार में होसि। इहा कुंवार थे तूं मुड़ुस थी त अब्दुल कादिर जीलानी मैदान में निकिरी। कहिड़ो निकिरी अचे दिलबर नबी जो दादलो, आबीर पीराम है दिलबर नबी जो दादलो, आबीर पीरा मुहय्यदीन। बेशक असां जो भर झलो, आबीर पीरा मुहय्यदीन। अल्लाह का औलाद ला दुआ घुर, बचरन ला दुआ घुर, नेकन सालिहन ला दुआ घुर। अल्लाह ताला फरमाए तो दुआ कहिड़ी घुरंदा, रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातना क़ुर्रत अयुन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा। तवज्जो फरमायो, अॻिते छा चई? उलाइक युजज़ौनल गुरफत बिमा सबरू व युलक्कऊन फीहा तहियतन व सलामा खालिदीन फीहा हसनत मुस्तक़र्रम व मुकामा। रब चए थो जेके मुंहिंजा बाना आहिनि उहे इन्हनि सिफ़तुनि वारा, इन्हनि खे जन्नत जा बुलंद महल ॾींदुसि। तूं त चवंदे में को दोज़ख भला, क़ुरान चए थो जन्नत, तूं चए थो में को दोज़ख भला। उलाइक युजज़ौनल गुरफत बिमा सबरू, बुलंद बुलंद मकाम ॾिना वेंदा जो सब्र कयो। हेॾे निहार बाक़ी 2-3 मिंट। वयुलक्कऊन फीहा, ऐं बेहिश्त में जो ईंदा तहियतम व सलामा, मलाइक उन्हनि जी मरहबाई ला, सलाम जे ला, इस्तक़बाल जे ला कतारूं करे बीठा हूंदा। केर बीठा हूंदा? चिटो च सलाम कंदा। मां चवां थो रब मूं गुनहगार खे तोखे पक्को सुन्नी रखे, आशिक़े रसूल रखे, दिलबर जो परवानो रखे, नेक अमल सालिह अमल नसीब करे। पोइ ॾिस त कीअं थी तो ते मेहरबानी थे। हिकु त मलाइक तुंहिंजे इस्तक़बाल में थी सलाम कंदा। नंबर ॿियो, अर्शे बरीन जी सॼे पासे जेके मलाइक आहिनि, फसलामुल लक मिन असहाबिल यमीन। कुरान
तुझे ला सॼे पासे वारा सलाम जन्नत में आए रब चवंदी बाना मूंखे ॾिठो ही न साईं सजदा कया ही हा मस्जिदूं आबाद कई ही हा कुरान पढ़ियो ही हा सोने नबी ते दुरूद पढ़ियो ही हा शरीयत ते हलियो है हा महबूब जे हुक्म खे मञियो ही हा पोइ हाणे मथी निहार अॼु मां पंहिंजो दीदार करणी ग़ैबी सौदे ते पे हले फमन कान यरजू लिका रब्बिही फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा मुझो दीदार कर मुझे निहार जने अखड़ियों खणी निहारींदासी कदें साईं सैयद सलाम कई कदें मुझे गरीब सलाम कई कदें दुनिया जे मालदार सलाम कई कदें गरीब सलाम कई रब चवंदो मुझे निहार दीदार बि कर अज मां रब तोखे सलाम थो चवां सलाम कौलम मिर रब्बिर रहीम सूरत यासीन अल्लाह करे त अल्लाह जा बाना रहूं ही छह किताब चाहन महबूब जूं महबूब दुआऊं हिकिड़ो दुआऊं बुजुर्गन पीरन फकीरन दसियूं ही दुआऊं उहन जेके मदीने वारे पाक महबूब पान सेखारियूं मुस्तफा जी जुबान जी लुआब सां लगी चपन के चुमी बाहर निकतियूं छकापियूं कोई न बा बस ए जंहिंखे वठियूं वठे 100 रुपया मिठाई अल्लाह साईं का दुआ ही अल्लाह ताला मुझो चवण अवां जो वेहन बुधन कबूल करे साईं वारनि जी सरपरस्ती अगवानी में प्रोग्राम थियो अल्लाह साईं वारनि जी सरपरस्ती अगवानी कबूल करे खुदा हजरत आकिल शाह सोहरे जे सदके ही महफिलूं सदाई रखे ऐं कॾहिं मां अर्ज़ कंदो मान त सोहरे सैयद आकिल शाह जो 12 सालियानो उर्स कयो उन में अल्लाह जी प्यारनि जूं ॻाल्हियूं खुदा ताके सदी आबाद शाद रखे मूं गुनहगार खे भी दुआ कयो अल्लाह सेहत दे आफियत दे तौफीक दे ऐं जल्दी जल्दी मदीने वाग वराए सोहने जे सामूं भी सलाम जी सादत नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।